मुफ्ती साहब, असां उलमा सगोरनि खां ॿुधूं था त हज ऐं उमिरे में कुझु ग़लतियुनि ते उहे फ़रमाइनि था त इन ते दम वाजिबु थींदो। इहो दम छा खे चइबो आहे ऐं जेकॾहिं कंहिं ते वाजिबु थी वञे त पोइ उहो छा करे, इन जे मुतालिक़ कुझु इरशाद फ़रमायो। सभ खां पहिरियों इहो त हर मुसलमान जेको बालिग़ आहे, तोणे मर्द हुजे तोणे औरत, उन ते पंहिंजे दीन जा मसला जेके उन ते लाज़िम थियनि था उन जो सिखणु ज़रूरी आहे। हज वॾी इबादतुनि में अरकान इस्लाम में अचे थो ऐं जंहिं शख़्स खे ताक़त हुजे त उन ते ॿियूं जेके शर्तूं हुजनि उन्हनि जी मौजूदगी में हज फ़र्ज़ थी वेंदो आहे। ऐं हज वॾी हिकिड़ी अहम इबादत आहे त इन जा समूरा मसला सिखणु हर बालिग़ मर्द औरत ते ज़रूरी आहिनि, जंहिं ते हज फ़र्ज़ थियो। हाणे असांजी अवाम जी ला इल्मी आहे, असांजे अवाम जी ला इल्मी जे करे उहे कंहिं ॻाल्हि खे सीरियस नाहिनि वठंदा ऐं उहे ग़लती में पवंदा आहिनि ऐं पोइ पछताईंदा आहिनि त हीअ असांखां छा थी वियो। हज जे मसलनि में कुझु ग़लतियूं त अहिड़ियूं आहिनि त अगरि उहे थी वञनि त उन्हनि जो को बि कफ़ारो न आहे। जीअं हाजी जे लाइ वक़ूफ़ अरफ़ा यानी अरफ़ात जे मैदान में हिकिड़े ख़ासि वक़्त में उते रुकणु ज़रूरी आहे। केरु हाजी अगरि उते नथो रुके त उहो उनजो हज थियो ई न। इन वक़ूफ़ अरफ़ा जो ॿियो को बि बदल नथो थी सघे। अहिड़े ई तरीक़े ते हज जो फ़र्ज़ तवाफ़ ज़ियारत जंहिंखे चइबो आहे, कंहिं उनखे छॾे ॾिनो त उनजो को बि कफ़ारो न आहे। न ॿकर थो ॾेई सघिजे, न को वॾो ढोर थो ॾेई सघिजे, न को ॿियो कफ़ारो आहे। उनजो कफ़ारो इहो ई आहे त उहो तवाफ़ ई करिणो आहे। पर घणे क़दुरु ग़लतियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे हज जा वाजिबात चइजे या एहराम जो ख़िलाफ़ वर्ज़ियूं, उन्हनि जो अगरि हाजी या उमिरो करण वारो जेको बि हालत एहराम में आहे ख़्यालु न रखंदो त उन ते नंढो जानवर जंहिंमें क़ुर्बानी जा शर्त पूरा हुजनि, यानी ॿकर ॿकरी ऐं घेटो, इहे 1 साल जा हुजनि, उन्हनि में को ऐब न हुजे, उहो जानवर उन ते लाज़िम थी वेंदो आहे। इन जानवर लाज़िम थियण खे दम चइबो आहे, यानी उहो जेको जानवर आहे क़ुर्बानी में ॾियणो आहे इन खे दम चइबो आहे। ऐं दम कहिड़ी सूरतुनि में लाज़िम थींदो आहे, कहिड़ी सूरतुनि में न, इन जी तफ़सील आहे। जीअं मूं तव्हांखे शुरू में अर्ज़ु कयो, इन जो इल्मु सिखणु हर मुसलमान जंहिं ते फ़र्ज़ु आहे उहे मसला उन ते सिखणु लाज़मी आहिनि। दम जी जेकी अदायगी आहे उहा दुनिया जे कंहिं ॿिए हंधि थी नथी सघे, सिर्फ़ु हिकिड़े मक़ाम ते थी सघे जंहिंखे हुदूद हरम चइबो आहे। अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां, शरीयत जे तरफ़ां हज जे मामले में कुझु हदूं मुक़रर आहिनि, जीअं त मीकात, अहिड़े तरीक़े सां हुदूद हरम, अहिड़े तरीक़े सां हुदूद हिल, अहिड़े तरीक़े सां आफ़ाक़, इहे हदूं आहिनि। आफ़ाक़ जो मतिलबु आहे जेके माण्हू मीकात खां ॿाहिरि रहंदा आहिनि। अहिड़े तरीक़े ते जेके मीकात जे अंदरि रहंदा आहिनि हरम खां ॿाहिरि, उन खे हुदूद हिल चइबो आहे। जेके हुदूद हरम में रहंदा आहिनि उहा हरम जी हद चइबी आहे। जेके दम जी अदायगी आहे, जानवर जेको ज़बह करिणो आहे, ग़लती थी वई ऐं जानवर ज़बह करणु लाज़िम थियो, उहा अदायगी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हरम जी हद में थी सघे। ऐं उन में बि जानवर जो ज़बह थियणु, यानी जानवर जे कंध ते सीर अचणु, इहा ज़रूरी आहे। को पैसो बि उनजो बदल नथो थी सघे। कंहिं ग़रीब फ़क़ीर फ़ुक़रा खे पैसो ॾेई छॾनि हरम जी हद में, इन सां बि दम अदा न थींदो। दम जी अदायगी जे लाइ जानवर खे सीर अचणु ज़रूरी आहे ऐं उहो जानवर हुदूद हरम में ज़बह थींदो, तॾहिं वञी दम जी अदायगी थींदी। यादि रखो त सिर्फ़ु हज में जेके कफ़ारा लाज़िम ईंदा आहिनि, सिर्फ़ु दम लाज़िम नाहे ईंदो, दम खां अलावा सदको लाज़िम ईंदो आहे। जीअं सदका फ़ितर थी वियो, कुझु सूरतुनि में ख़ैरात लाज़िम ईंदी आहे। इन जा पिणु मसला सिखण बि हर बालिग़ मुसलमान मर्द औरत जंहिं ते हज फ़र्ज़ ते उन ते लाज़िमी आहिनि। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।